जय झूलेलाल। मुझो नालो रेशमा टहलियाणी आहे ऐं अॼु मूंखे ॾाढी ख़ुशी थी त आशा दीदी मूंखे चयो त तूं कुझु लफ़्ज़ ॻाल्हाए सिंधी संगत जे लाइ। त मां तव्हांखे ॿुधाइण थी चाहियां त जॾहिं बि मां पंहिंजी मम्मी सां फ़ोन ते ॻाल्हाईंदी आहियां इंडिया में ऐं उहा सिंधी में असीं ॻाल्हाईंदा आहियूं पाण में, त मूंखे ॾाढी ख़ुशी ईंदी आहे। मूंखे ईअं लॻंदो आहे त मां पंहिंजे क़ौम जे तमामु वेझो आहियां। ऐं जॾहिं बि मां सत्संग वेंदी आहियां ऐं दादा जशन खे ॿुधंदी आहियां, सिंधी में ॻाल्हाईंदो आहे दादा, लेक्चर ॾींदो आहे, त ॾाढो सुकून थो पहुचे दिलि खे। त मूंखे रुगो हिकिड़ो अफ़सोस आहे त मूं पंहिंजे ॿिन्ही ॿारनि खे, मूंखे 2 पुट आहिनि, हिकिड़ो 19 सालनि जो आहे ऐं ॿियो 12 सालनि जो आहे, त ॿिन्ही खे मूं सिंधी न सेखारी। ऐं मां विनती कंदसि सभु यंग मदर्स ऐं फादर्स जंहिंखे नंढड़ा ॿार आहिनि त उन्हनि खे नंढपण खां सिंधी सेखारियो ऐं उन्हनि खे इहो आज़मूदो ॾियो त पंहिंजे क़ौम जे वेझो अची हुननि खे केॾी ख़ुशी थी अचे ऐं केॾी न सुकून थो अचे त असीं पंहिंजी सिंधी क़ौम खे अॻियां वधायूं। जय झूलेलाल।